बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व अहलि बैतिही तय्यबीन ताहिरीन मासूमीन व लानतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन। अम्मा बादु क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मन ज़ारा अलियन फ़क़द ज़ारनी। नाज़रीन किराम, सामीन मुहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, असां फ़ज़ीलत ज़ियारत अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौज़ू ते टी निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं। ऐं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ज़ीलत में इमाम शाफ़ी फ़रमाइनि था, अलीयुन हुब्बुहु जुन्ना। अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुहब्बत जेका आहे उहा जन्नत आहे। क़सीमुन नार वल जन्नह। ऐं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम उहो इमाम आहे जेको जन्नत ऐं जहन्नम खे तक़सीम करण वारो आहे। वसीउल मुस्तफ़ा हक़न। ऐं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसी ऐं जानशीन हक़ आहे। इमामुल इंसे वल जिन्न। ऐं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम इंसाननि जा बि इमाम आहिनि ऐं जिन्ननि जा बि इमाम आहिनि। बस नाज़रीन, इमाम अली अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत जी फ़ज़ीलत में इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था, क़ाल लिइब्न मारिद। इमाम अलैहिस्सलाम इब्न मारिद खे चवंदा, यब्न मारिद, ए मारिद जा फ़र्ज़ंद, मंज़ार जद्दी आरिफ़न। जंहिं बि शख़्स असांजे ॾाॾे इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत कई, आरिफ़न बि हक़ ही, इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हक़ जी मारिफ़त रखी करे जंहिं शख़्स ज़ियारत कई, कतबल्लाहु लहू बिकुल्लि ख़ुतवतिन हज्जतन मक़बूलतन। अल्लाह ताला उन्हें जे लाइ हर क़दम जे बदिले में हिकु हज मक़बूल व उम्रतन मबरूरतन ऐं उम्र मक़बूला जो उनखे सवाब अता कंदो। इमाम फ़रमाईंदा, यब्न मारिद वल्लाहि मा युतइमुल्लाहु अन्नार क़दमन। इमाम फ़रमाईंदा, अल्लाह जी कसम, अल्लाह तबारक व तआला उन्हनि पेरनि खे बाह न ॾींदो, यानी उहे क़दम जहन्नम में न वेंदा। गुबिरत फ़ी ज़ियारत अमीर अल मोमिनीन माशियन कान और राकिबन। जेकी क़दम इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत में गर्दो गुबार थिया आहिनि, चाहे मशी जी हालत में या सवारी जी हालत में, उहे क़दम कॾहिं बि जहन्नम में न वेंदा। यब्न मारिद उक्तुब हाज़ल हदीस बिमाइ ज़हब। ए मारिद जा फ़र्ज़ंद, हिन मुंहिंजी हदीस खे सोन जे पाणी सां लिखी छॾ। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ज़ीलत में। ऐं इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था, इमाम हुसैन ऐं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत जी फ़ज़ीलत में, या सफ़वान तआहद हाज़िहि ज़ियारा। ए सफ़वान, तूं पंहिंजो पाण ते ही ज़ियारत लाज़िम करे छॾ। वदउ बिहाज़िहि दुआ बिहाज़िहि ज़ियारा। ऐं इहा दुआ पढ़ंदो रह, हिन दुआ सां इमाम जी ज़ियारत कंदो रह। फ़इन्नी ज़ामिनुन अलल्लाहि लिकुल्लि मन ज़ारहुमा। इमाम सादिक़ फ़रमाइनि था त मां ज़ामिन आहियां हर उन शख़्स जो जेको इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत करे ऐं जेको इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक रोज़नि जी ज़ियारत करे ऐं ज़ियारत पढ़े ऐं दुआ करे, मिन क़ुर्बिन औ बुअदिन। उहो क़रीब खां मौला जी ज़ियारत करे या बईद खां मौला जी ज़ियारत करे, इन ज़ियारतहु मक़बूलतुन। इन्हनि जी ज़ियारत मक़बूल आहे। व सअयुहु मशकूरुन व सलामुहु वासिलुन। ऐं उन जो अमल जेको आहे, सही जेका आहे उहा मक़बूल आहे ऐं उन जो सलाम
पहुचंदो आयमा ताईं इमाम अली ताईं पहुचंदो इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं उनजो सलाम पहुचंदो व हाजतुहु मक़दिया ऐं उनजी हाजत पूरी थींदी मम बालिगन मा बलगत जेतिरी बि वॾी हाजत हुजे उहा उनजी हाजत पूरी थी वेंदी व इन्नल्लाह युजीबुहु ऐं अलाह ताला उनजी हाजत रवाई करे छॾींदो वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।